समूरन जहान जे लाइ रहमत बनाए मोकिलियो आहे। महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात व बरकात अल्लाह तबारक व तआला जी तरफा सरापा मौजज़ो बणजी आया, सरापा नूर बणजी आया। अल्लाह तबारक व तआला जी ज़ात व बरकात कुरान मजीद फुरकान हमीद में मुस्तफा करीम जो शान बयान फरमायो, उन सां गॾो गॾु पंहिंजी तौहीद बि बयान फरमाई त मां रब जी इबादत कयो, मां रब वहदहु ला शरीक लहु आहियां। उन खां बाद में रसूलुल्लाह जे रिसालत जो ॻाल्हियो अल्लाह तबारक व तआला कुरान करीम में बयान फरमायो। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो वो शान वा, वो मक़ाम वा, वो मर्तबो ईमान वा जो सवा लख नबी सगोरा मुस्तफा करीम जे इस्तक़बाल जे लाइ जॾहिं मुस्तफा मेराज ते पियो वञे त सवा लख नबी सगोरा इंतज़ार में बीठा हुया। सवा लख नबी सगोरा मुस्तफा करीम जे इंतजार में बीठा हा। नबियन में शान वारो नबी रसूलुल्लाह जी ज़ात व बरकात शान वारा नबी आहिनि। सबसे आला औला हमारा नबी, सभई चओ सुभान अल्लाह। सबसे आला मखलूक है और अल्लाह जा रसूल है, पर इन रसूलन में शान वारो रसूल केड़ो आ। खल्क से औलिया औलिया से रसूल, खल्क से औलिया औलिया से रसूल और रसूलों से आला हमारा नबी। समझो सुभान अल्लाह तबारक व तआला जी ज़ात व बरकात मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे शान ऐं मक़ाम के तमाम घणो बुलंद ऐं बाला फरमायो आहे। पर दोस्तों जेको रसूलुल्लाह सां निस्बत में जुड़ी वियो, जे रसूलुल्लाह सां निस्बत रखी रखो न जा बेड़ा पार कर। अल्लाह ताला कुरान मजीद में इरशाद फरमायो है। अल्लाह ताला फरमाए तो वइज़ क़ालुल्लाहुम्मा इन कान हाज़ा हुवल हक़्क़ु मिन इंदिका फअम्तिर अलैना हिजारतन मिनस समाए अबितिना बिअज़ाबिन अलीम। अल्लाह ताला फरमायो त काफर पिया चवनि महबूब खे जेकॾहिं अल्लाह हक़ आहे, क़ुरान सचो आहे, वो असांजे मथां पत्थर वसनि या असांजे मथां दर्दनाक अज़ाब वठी करके। अल्लाह फरमाए तो वमा कान अल्लाहु लियुअज़्ज़िबहुम व अंत फ़ीहिम। हबीब मां जेकॾहिं इन जे मथां आसमान मां पत्थर वसायां त वसाए थो सघां, जेकॾहिं मां आसमान मां दर्दनाक अज़ाब नाज़िल कयां त करे थो सघां। पर हबीब न छो त तू इनन में मौजूद है, मां इन जे मथां अज़ाब कीअं कयां। रोक लेती है आपकीने से तेरे जितने भी हम पे चलते, ये करम है हुजूर का हम पर आने वाले अज़ाब टलते। समझो सुभान अल्लाह। ए तो मुस्तफा करीम जो करम अचण वारा जेकी अज़ाब में टरी था वञा, पर रसूलुल्लाह सां जंहिं निस्बत जोड़ी हज़रत हलीमा सादिया रसूलुल्लाह जी रज़ाई अमड़ा, जे रसूलुल्लाह के थन प्यारो खीर प्यारो रसूलुल्लाह जी निस्बत सां वो जुड़ी पई त उन जी निस्बत जे करे दुनिया में खोड़ सारे बिदायूं होंदियूं, पर अमड़ हलीमा जेड़ी दाई कोन होंदी। समझो सुभान अल्लाह। अमड़ हलीमा जेड़ी दाई कोन होंदी। छो दायूं त दुनिया में खोड़ मगर ओ महबूब जी दाई भी शया। सुभान अल्लाह।
त दुनिया में खोड़ मगर महबूब जिताई भी शया उसीले गुलाब जो गुल साधे उखड़ी गोद में आई भी शया। सब जो सुभान अल्लाह। रसूलुल्लाह साहब जी निस्बत जुड़ी भैया एड़ी दाई दुनिया में कोने का। ए दोस्तों अल्लाह तबारक व तआला जी ज़ात बाबरकात तो असा के हयाती अता फरमाया तो असा जे मथा मेहरबानिया हे शोबान जो महीनो पियो हले जे जे लाए महबूब फरमायो त हे मुंहिंजो महीनो आ मुंहिंजो। सब जो सुभान अल्लाह। हे के जो महीनो आ मुस्तफा करीम जो हे महीनो आ। हिन महीने में एक रात जेका बरकत वारी रात रहमत वारी रात अल्लाह तबारक व तआला जी ज़ात बाबरकात कुरान मजीद में इरशाद फरमायो हामीम वल किताबिल मुबीन इन्ना अंज़लनाहु फी लैलतिन मुबारकह इन्ना कुन्ना ताला जी ज़ात बाबरकात फरमायो हामीम ये हुरूफ़े मुक़त्तआत आया जे जो अल्लाह ने जे रसूल के इल्मा वल किताबिल मुबीन कसम पदरे कुरान चिट्टे किताब किताबे मुबीन जो कसम इन्ना अंज़लनाहु फी लैलतिन मुबारकह बेशक असां इनखे मुबारक रात में बरकत वारी रात में नाज़िल कयो आ। सब जो सुभान अल्लाह। मुफस्सिर फरमायो त इनमा मुराद लैलतुल क़द्र वरी किन चयो त इनमा मुराद शब बरात यानी बदरी शोबान जी रात आ। सब जो सुभान अल्लाह। बदरी शोबान जी रात इन रात में महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की ज़ात बाबरकात फरमायो त बनु कल्ब कबीले बनु कल्ब कबीले में तमाम घणियों बकरियों होंदियूं उहे बकरियों बनु कल्ब कबीले में होंदियूं मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात फरमायो त जॾहिं बदरी शोबान जी रात ईंदी आ त इन रात में जिन मुसलमाननि जे मथां अज़ाब हूंदो आ अल्लाह तबारक व तआला इन बरकतुन ऐं रहमतुन वारी रात में उन्हनि मुसलमाननि जो अज़ाब टारींदो आ। पर मुस्तफा मिसाल अहिड़ो ॾिनो महबूब फरमायो त बनु कल्ब में जेके बकरियूं आहिनि उन्हनि बकरियुनि जे खल जे मथां जेके वार आहिनि उन्हनि वारनि खां वधीक जहन्नमी जन्नती बणिजी पवंदा जहन्नमी जन्नती बणिजी पवंदा इते को कैलकुलेटर पुॼंदो बकरियुनि जा वार खल जा वार को गणे सघंदो कतई तरह सां न पर हिक बकरी न सॼे कबीले जूं बकरियूं इन्हनि बकरियुनि जे वारनि खां वधीक रब करीम जी ज़ात बाबरकात जिन मुसलमाननि जे मथां अज़ाब हूंदो आहे अज़ाब टारे जन्नत अता फरमाईंदो या रात अचण वारी आहे इन रात जे हिस्से में तव्हां खुदा तबारक व तआला जी इबादत कयो नवाफिल पढ़ो। हिकड़े हदीस मुबारका में अचे तो महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमाया अल्लाह तबारक व तआला इन रात में जमीन वारे आसमान ते तो असां जेको आसमान ॾिसूं था न इन जमीन वारे आसमान ते अल्लाह तबारक व तआला पांजे शान अक़दस सां नुज़ूल फरमाईंदो आहे ऐं अल्लाह फरमाईंदो आहे को कर्ज़दार मूंखां दुआ घुरे त उन जा कर्ज़ लही वेंदा आहे को मरीज़ अज शिफा घुरे अज दुआ घुरे त रब करीम उन जा बेड़ा पार करे छॾींदुसि आहे को गुनाहगार इन रात में रब करीम खां गुनाहनि जी माफ़ी घुरे अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमायो कुल या इबादियल्लज़ीना असरफ़ू
अला अनफुसिहिम ला तक़नतू मिन रहमतिल्लाह। अल्लाह ताला फरमायो हबीब बाजे उम्मतन के चई बुधा त ए मुहजाबान एकड़ो हुंदो आ पुट हेॾे आ, पर जेकॾहिं असां चवंदासीं त ए मुंहिंजा पुट हेॾे आ, माना इहा शफ़क़त वारी ॻाल्हि आहे, शफ़क़त वारी। या इबादी ए मुंहिंजा बानो, अल्लाह तबारक व तआला फरमाए थो अल्लज़ीना असरफू, अवां गुनहगार हो, एबदार हो। हर इंसान खता जो घर आहे, हर इंसान का खता थींदी आहे, हर इंसान का गुनाह थींदो आहे। अल्लाह तबारक व तआला फरमाए थो ए मुंहिंजा बानो, अवां पंहिंजे जान जे मथां ज़ुल्म कयो आहे, पर ला तक़नतू मिन रहमतिल्लाह, मां रब जे रहमत मां ना उम्मीद न थींदो न, ओ छा थींदो? इन्नल्लाह यग़फिरु ज़ुनूब जमीआ, ओ अवां जा जेके बि गुनाह हूंदा मां रब बख़्शे छॾींदुसि, अवां जा सभु गुनाह बख़्शजी वेंदा। अल्लाह बख़्शणहार आहे, गुनाह त बख़्शींदो, रहीम वरी रहमत जो नुज़ूल बि फरमाईंदो। वो अल्लाह तबारक व तआला खां इन रात में दुआऊं करो, अल्लाह तबारक व तआला के अर्ज़ कयो मुंहिंजा मौला मुंहिंजो हे मसलो आहे हल थे, मुंहिंजा मौला मां गुनाहन में ग़रक़ थी वियो आहियां, मूंखे माफ़ी अता फरमा। वो मुस्तफ़ा जो वसीलो वठी माफ़ी घुरंदे त रब तोसां राज़ी थी पए, रब तुंहिंजे मथां महिरबानी फरमाईंदो। रब्बोरी झायण सोलेड़ो आहे, रब्बोरी झायण सोलेड़ो आहे, पांदुगी जीअं गले पायदा, मेड़ ॾई महबूब मोहम्मद परवर खे परचायदा। रब्बोरी झायण सोलेड़ो आहे, रब्बोरी झायण सोलेड़ो आहे, पांदुगी जीअं गले पायदा, मेड़ ॾई महबूब मोहम्मद परवर खे परचायदा। अल्लाह तबारक व तआला जी ज़ात बाबरकात के राज़ी करण जे लाइ तो असांखे हयाती मिली आहे। अल्लाह ताला क़ुरान मजीद में फरमायो नब्बे इबादी अन्नी अनल गफूरुर रहीम, हबीब पंहिंजे उम्मतन खे चई ॿुधा त ए मुंहिंजा बानो, मां रब वॾो बख़्शणहार बेइंतहा महिरबान आहियां। इन रात में खुदा तबारक व तआला का माफ़ियो घुरो, अल्लाह तबारक व तआला ज़मीन वारे आसमान ते नुज़ूल फरमाईंदो आहे। को कर्ज़दार त हुनजा कर्ज़ लहन ऐलान थींदा आहिनि, आहे को मर्ज़न वारो त हुनखे मां रब मर्ज़न खां शिफ़ा अता फरमायां। रब करीम जी ज़ात बाबरकात जो इन रात में कलाम पढ़ो, कुरान मजीद जी तिलावत कयो, अल्लाह ताला फरमायो वनुनज़्ज़िलु मिनल क़ुरआन मा हुवा शिफ़ाउ व रहमतुल लिल मुमिनीन वला यज़ीदु ज़ालिमीन इल्ला ख़सारा। अल्लाह ताला फरमायो यो कुरान असा नाज़िल फरमायो जेको मोमिनन जे लाइ शिफ़ा भी आहे, रहमत भी आहे, दर्दन जी दवा भी आहे, मर्ज़न जी शिफ़ा भी आहे। वो इन कुरान के पढ़ंदासे, इन जो हरफ हरफ पढ़ंदासे, रब ॾह ॾह नेकियूं अता फरमाईंदो, रब ज़रूर तो असांजे मथां महिरबानी फरमाईंदो।